मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर के बुनियादी मसलन के हल के लिए मोरो बचाओ इतिहाद पारां मोरो प्रेस क्लब अग्यां अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंमें मोरो के सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मजहबी, क़ौम परस्त हल्के से वास्तो रखंदड़नि कारोबारी शख्सियतनि साफ़िन ऐं सान्यामंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते बुख हड़ताल की अगवानी यासीन सुमरो, अब्बास खोखर खान, मोहम्मद सुमरो, यूनिस राव, अली असगर बुलेदी, जगदीश कुमार, अब्दुल मालिक, अबड़ो मखदूम, इजहार, खालिद बुगियो, सिकंदर कोराई, आज़ाद, इम्तियाज़ खोसो, खादिम चांडियो, अब्दुल हमीद पंवर, लाला शाहिद पठान, असलम होब, सादिक मेमण, माजिद मेमण, नईम पीरजादो, अब्दुल फताह डाहरी, समन भट्टी, कुर्बान छड़ड़ो, सरबन डेपर, दाऊद उमरानी, इम्तियाज़ डायरी, नौमान लुंड, साजन कुमार, ज़ैन मेमण ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त असांजो मोरो शहर निंदड़को बणायो वियो आहे, पर असां उन जा हक़ीक़ी वारिस मौजूद आहियूं। पंहिंजे शहर की हिफ़ाज़त कंदासीं, हर मसइले ते भरपूर आवाज़ उथारींदासीं। मोरो शहर जा केतिरा ई बुनियादी मसइला आहिनि जिन जे हल जे लाइ असां डिघी जिदोजहद करण जे लाइ निर्वार थिया आहियूं। अलामती बुख हड़ताल बाद 10 मुहर्रम हराम खां पोइ मुस्तक़िल एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। मोरो में बिजली, गैस, सफ़ाई सुथरा ड्रेनेज, तालीम, सेहत, तरक्याती कमनि की खोट, साफ़ पानी, व्याजखोरी, ज़ख़ीरा अंदोज़ी, हर शइ ते मनपसंद अंगनि समेत ॿिया केतिरा ई मसइला आहिनि जेके हल थियण बजाए वधी विया आहिनि। हिननि चयो त मोरो में अमन ऐं अमान की सूरत-हाल पिणु ख़राब थींदी पई वञे। हर रोज़ चोरियूं, फुरूं, धाड़ा थियनि पिया, शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, पर इंतज़ामिया को क़दम खणण जे लाइ तयारु न आहे। हिन वस वारनि अमलदारनि खे अपील कई त मोरो जा बुनियादी मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि।